अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िम मीरपुर खास साल के डिगड़ी जे रिहायशी बेवा औरत मसमात खतीजा ऐवान सहाफ़त मीरपुर खास पहुंची पंहिंजे नाफरमान पुट जी ज़्यादतियुनि खां तंग थी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बेवा असदुल्ला अंसारी दहा ॾींदे चयो आहे त आउं पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि हसान ऐं सनाउल्ला सां गॾु रहंदी आहियां। मुंहिंजे मुड़ुसु असदुल्ला अंसारी जे मरण खां पोइ ज़री ज़मीन 14 एकड़नि जी इराज़गी ते मुश्तमिल आहे, जेका तालुक़े शुजाबाद जी देह तोरीअ में 6 एकड़ 9 गुंटा दे बेलाड़ो में 8 एकड़ जी इराज़ी, जंहिंमें देह तोरीअ में 6 एकड़ 9 गुंटा इराज़ी खे मुक़ामी अदालत जे गार्जियनशिप ऐं क़ानूनी घुर्जुनि खे पूरो करण खां पोइ ज़रूरत सबबि विकिरो कई हुई। जंहिं बाद रहियल ज़मीन दे बेलाड़ो में तक़रीबन 8 एकड़ जेका मुंहिंजी नाफरमान पुट उमर बिलाल मूंखे हिरासा करे मुंहिंजे ॿिनि पुटनि जे हिसे में ज़मीन जेके 62 माण्हुनि खे विकिरो करण जी धमकी ॾेई रहियो आहे। 9 फरवरी 2022 ते मुंहिंजो पुटु उमर बिलाल पंहिंजी ॿिनि नामालूम ॿिनि हथियारबंदनि सां गॾिजी मुंहिंजे घर आयो ऐं मूंखे धमकाईंदे चयो त देह बेलाड़ो वारी ज़मीन खे मूं विकिरो करे छॾियो आहे। तव्हां उन लिखियल कागज़नि ते सयूं करियो जंहिंजे मना करण ते धमकियूं ॾेई रहियो आहे त एग्रीमेंट ते सही न कई त हथियारबंद माण्हुनि तो समेत ॿारनि खे बि क़त्ल करे छॾींदा। जंहिं बाद मुंहिंजे नाफरमान पुट एग्रीमेंट ते ज़ोर ज़बरदस्ती सही वठंदे मुंहिंजे ॿिनि मासूम पुटनि हसान ऐं सनाउल्ला खे पाण सां गॾिजी वठी हलियो वियो, जिन खे मुंहिंजे ख़िलाफ़ वरगराए ज़मीन जो बाक़ी हिसो खपाइण जी साज़िश करे रहियो आहे। मुतासिर बेवा औरत मसमात खतीजा वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे नाफरमान पुट पारां ज़मीन खे विकिरो करण वारी साज़िश खे नाकाम बणाए मूं समेत मुंहिंजे मासूम पुटनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।